तव्हांजे असांजे मुंहं ते चवनि था न, असां ॿुॾी मरी छो नथा वञूं। तव्हांजे असांजे जेके हुते वॾा वॾा लीडर, बाबा मां त ग़रीब माण्हू बुज़दिल आहियां न, मां त भॼी आहियां। मूंखे त भॼाए छॾियऊं। मुंहिंजी पार्टी सां बि जेको हशर कयो अथऊं कयो, उहो हर कंहिंखे ख़बर आहे। अब्दुल फताह चन्नो, मसूद शाह, ॿिया कारकुन खॼियल, कंहिंखे दबाव, कंहिंखे छा कयो आहे असां? असां अदम तशद्दुद जे बुनियाद ते सियासी वर्कर असां छा कयो आहे? मूंखे रहण न ॾिनो न। हलो मां त थियुमि, पर ॿिया वॾा सभु लीडर त तव्हां उते वेठा आहियो। तव्हां सॼी सिंधी क़ौम त उते वेठी आहे न। मां खे छॾियो, तव्हां सम्झो त हे बुज़दिल हुयो, मां भॼी आहियां। उतां वारी क़ौम जेकी आहे उहा चवे न त ही रेंजर्स कढो, ही फौज कढो, ही कॉलोनाइज़ेशन कीअं एॾी जल्दबाज़ी छाजी आहे पाकिस्तान खे? एॾी जल्दबाज़ी में इहे सॼा ईअं प्रोजेक्ट सालनि में फिनिश थींदा पिया वञनि। इहो छा आहे एॾी ऑक्यूपेशन? इहो त फ़लस्तीन जीअं ऑक्यूपाइड थी वियो आहे, जीअं ॿिया इलाइक़ा दुनिया में ऑक्यूपाइड थिया आहिनि हिकिड़े तरीक़ेकार सां, उहे पिया ऑक्यूपाए कनि न। पोइ हिते छो चप सभिनि जा सिबियल? इन शइ ते कोई छो नथो ॻाल्हाए? पोइ उन ते जेकॾहिं इल्ताफ़ हुसैन चए थो त असां जो क़बीलो थी सघे थो, असांजी सुञाण थी सघे थी, असांखे उहा बि तव्हां ई ॾिनी आहे, मुहाजिर आहियूं असां, पर असां सिंधी आहियूं, सिंध में रहूं था। ऐं हू कंडेम करे थो हो जेकी ग्रेटर जेकी छा फ्री कराची ऐं ग्रेटर कराची जी जेकी मुहिम थी हले, जेको वेठो आहे नुसरत नदीम ऐं वासिर जलील, केरु पोयूं अथनि? पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट पोयूं अथनि। कहिड़ी हुन ते हलनि था एजेंडा ते? ओ जेकी एजेंडा, ये साहिली पट्टी सॼी मथे खां वठी कराची ताईं, जंहिंखे अलॻि हिकिड़ी एंटिटी ठाहिणु चाहिनि था। कंहिंजा इंट्रेस्ट? पंजाब जा त आहिनि ई आहिनि, पर हाणे वरी ॿियनि जा इंट्रेस्ट बि थी विया। हुनमें चाइना बि अची वियो आहे। बर्तानिया बि चवे थो त कुझु में कुझु मुंहिंजो हिते पोइ बि स्टेक लॻल हुजे। असांजो मुस्लमान मुल्क जंहिंजे आसिरे ते मुल्क हले थो पाकिस्तान, उहो बि चवे थो त को न को मुंहिंजो बि स्टेक हुजे। सो असांखे सम्झ में कॾहिं ईंदी इहा ॻाल्हि? त मां बिल्कुलु सिंध जे भले में, भलाई में, जॾहिं बि ही असांखे विढ़ाए। हाणे ॾिसो, पंजाबी एस्टेब्लिशमेंट उन्हनि खे छो नथी ॾंडो ॾे जेके चवनि था मतरूका सिंध, मतरूका पंजाब चवनि था? घणी माइग्रेशन थी पंजाब में, उते हे सभु मर्ज थी विया। असांखे हिते हिननि विढ़ाए रखियो। ऐं हाणे जॾहिं भला मुहाजिर नारे जो ख़ालिक, उन्हनि जे वॾे में वॾो लीडर, जीअं असांजो सिंध ते अथेंटिक फादर ऑफ सिंधी नेशन रहबर सिंध साईं जेम सैदा, भला हुननि जे लाइ इल्ताफ़ हुसैन एॾी हैसियत थो रखे न। उहो जॾहिं चवे थो त बाबा कोई मुहाजिर न आहे, ही जेको आहे सिंध कंहिंजे पीउ जी नाहे जो इहे विराईंदा, बहादराबाद वारनि खे बि कंडेम करे थो, हू जेको आहे इन्हनि खे फ्री कराची वारनि खे बि कंडेम करे थो, चए थो न, असांजो जीअण मरण सिंध में, असां हिकिड़ी ग़लती कई आहे तरके वतन जी, हाणे इनकार वतन न थींदो। हिन वतन असांखे पनाह ॾिनी, असां सिंधी आहियूं, त उनखे मां वेलकम न चवां? मां उनखे वेलकम चयो। मुंहिंजी तव्हां स्टेटमेंट उहा हिते ई वीडियो लॉग कयो हुयमि, तव्हां ॾिसो उन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे, कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई आहे। वेलकम कयमि, हुन मूंखे थैंक यू जो फ़ोन कयो, हुन मूंखे इनवाइट कयो त डॉक्टर साहबु अचो, मां नथो निकिरी सघां, तव्हां अचो, जे अची सघो था त पाण कचहरी कयूं। मां बिल्कुलु वयुसि, जेको आहे हुन सां मिलियुमि। मां हुनखे बिल्कुलु, तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो आम माण्हू हिकिड़ा सवाल ऐं बहस करे सघे थो, त मां हुन सां जेको हुनजो एॾो मुखालिफ़ रहियो आहियां, मां त GSN में वाहिद माण्हू हुयुमि न जेको उन्हनि जो एॾो मुखालिफ़ रहियो आहियां, त मां उन्हनि सां सवाल इहे न उथारिया हूंदा, ही ॻाल्हि, ही ॻाल्हि, ही ॻाल्हि, ही ॻाल्हि। त साज़िशुनि खे सम्झो,
हे उहे ई था अटैक कनि। पोइ ॿुधायोमांव जेको पहिरियों नंबर हिकु एस्टेब्लिशमेंट आहे, एजेंसियूं ऐं ॿिया उन्हनि जा हवारी। बाबा सिंधी मुहाजिर छो न गॾु थियनि, छो न हिकु? छो जो हुननि खे ख़बर आहे हिकु थींदा त हे आज़ादी जे लाइ उथंदा ऐं पोइ चवंदा बाबा हे गैस बि असांजी आहे, हे शहर बि असांजा आहिनि, हे पोर्ट बि असांजा आहिनि। अकेले सिरे सिंधियुनि में ताक़त न आहे। असां जंगनि में रहिया आहियूं, जंगियूं करे ॾिठियूं आहिनि ऐं इहो बि ग़लति मफ़रूज़ो आहे त सिंधियुनि जा घणा माण्हू शहीद थिया या मुआ। मरण कंहिंजो बि इनोसेंट माण्हू मरे, को बि मासूम माण्हू मरे, मूंखे ॾुख आहे रियली। इहे ग़लति जहिड़ा आहिनि, नस्ली ऐं लसानी, इहे सिविल वार्स जेके आहिनि क़ौमुनि खे तबाह करे छॾींदियूं, ख़ितनि खे। हलो ॿियो सीनरियो था वठूं, इहे जेके चवनि था न इतिहाद न थियनि, इहो सीनरियो था वठनि त इल्ताफ़ बि उन्हनि सां मिली वञे। हलो इल्ताफ़ सां बि वञे, सभु मुहाजिर हिकु थियनि, सिंधी ऐं मुहाजिरनि जी जंग कंदव? भला जंग कंदव त तव्हांखे सिंध ईअं 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 मिलंदी? अॼुकल्ह 10,000 माण्हू बि दुनिया में ख़िते में किथे अगरि मरी पवनि न त डिसीशन्स जे लाइ ॿियूं फोर्सिस ईंदियूं जेके तव्हांखे डिवाइड कंदियूं। कुझु न कुझु त हुननि खे ॾींदा न। पोइ तव्हां सिंध खे विरहण था घुरो त असां अहिड़े झेड़े में पऊं जेको झेड़ो निबिरजे ई न। सिविल वार्स जा कॾहिं फ़ैसिला ॾिठा अथव? बेरूत खे ॾिसो, अफ्रीका जी सिविल वार्स खे ॾिसो, ॿियनि हंधनि ते छा थियो आहे एंड में? न मुहाजिर असां कोई इहा जंग खटे सघनि था। उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी मुंहिंजा भाइर ऐं भेनर न उहे जंग खटे था सघनि, न असां था जंग खटे सघूं। नुक़सानु सिंध जो थींदो। सिंधी नस्ली तौर ते असां नस्लनि जा नस्ल पोइ थी वेंदासीं, ख़तमु थी वेंदासीं। इन जे करे एको यगानगत मोहबत असांखे वसी दिमाग़ सां, रेसिस्ट सोच सां न सोचणो पवंदो नस्ली बुनियादनि ते। मां तव्हांखे अॻे ई बि चयो, सिंध में कॉन्फ्लिक्ट्स न आहे। त इन जे करे असांखे इहे माज़ी मों ई सिखो। भला मीर टालपुरनि जेको आहे सिंध जे हिकिड़े उन वक़्तु बिज़नेस टाइकून जी सां हथ चुरांद कई। हिकिड़ो उन वक़्तु जो बिल गेट्स हो सिंध जो नाउमर। ऐं मीर से दौर में छा हुयो? फारसी घोड़े चारसी वारा मिसाल न ॿुधा अथव? कीअं हुन पंहिंजनि कबीलनि खे आणे सिंध में आबाद करण जी कोशिशि कई, कीअं सिंधी माण्हुनि खे उन खां अंदरि में जेके पुराणा सिंधी हुया वरी उन्हनि खे नफ़रत हुई उन दौर में। न त इहा जंग ईअं अंग्रेज़ खटे वञनि हा जेकॾहिं सॼी क़ौम उथी बीही आहे। साईं जेम्स चयो त जेकॾहिं मूंसां 100 बि माण्हू न आहिनि जंहिं दौर में साईं जेम्स हूंदो हुयो हयात, ऐं असां कचहरी में ॿुधंदा हुआसीं, चवंदो त रुगो 25% सिंधी माण्हू उथी बीहनि, सभु यकजा थी करे त आज़ादी थी वञे। त इल्ताफ़ हुसैन जॾहिं सिंधी थिए थो, हो चवे थो हो न सिर्फ़ु सिंधी थो थिए पर हो चवे थो मां सिंधू देश वठूं। वो आज़ादी जी ॻाल्हि थो करे त मां आज़ादी जो मुनकिर कीअं थियां, मां जेम्स जो मुनकिर कीअं थियां? हे जेको आहे बाबा जीए सिंध स्टूडेंट फेडरेशन वारा नौजवान जेके बि जीए सिंध स्टूडेंट विंग्स जेके आहिनि उन्हनि जो हेमाड सभु पिया आहिनि न। ॾिसो तव्हां पंहिंजो मंशूर पढ़ियो आहे, 8हों नुक़्तो त रहबर सिंध साईं जेम्स आहे, पर 7हों 6हों 5हों नुक़्तो पढ़ो छा थो चवे। हे जीए सिंध तहरीक जो आईन आहे न, हे छा थो चवे, जीए सिंध तहरीक जो नस्बुल ऐं सिंधु देश में तबकाती, नस्ली, मज़हबी, जिनसी ऐं ॿिए हर क़िस्म जे इस्तेसाल खां पाक क़ौमी रियासत जो क़याम आहे। जीए सिंध तहरीक मोहतरम साईं जेम्स सैयद खे सिंध जी क़ौमी आज़ादी जी तहरीक जो रहबर थी सम्झे। ॿी 2-3 सिटूं पढ़ां थो त जीए सिंध तहरीक क़ौमी आज़ादी जी जिदोजहद दौरान पंजाब साम्राज्य ऐं उनजे ॾेही ऐं परॾेही इतादियुनि खे पंहिंजो क़ौमी दुश्मन सम्झे थी। जीए सिंध तहरीक हर
उन माण्हू सां इतिहाद करे गॾु हलंदी जेकी सिंध जी आज़ादी में जंहिंजो यकीन हुजे, जेको साईं जेम्स सैद खे पंहिंजो रहबर मञे। त मां हाणे अर्ज़ु थो कयां पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे जेके मूं ते पंहिंजा दोस्त नाराज़ थिया, ॿिया ख़ालिद ख़ासि अली साहब ऐं ॿिया दोस्त, अगरि कंहिंखे को क्वेश्चन हुजे, बाबा मां जेको बि कुझु कयो आहे या कयां थो, मां रहबर जे अॻियां, सिंध जी तारीख़ जे अॻियां, सिंध जे आईंदे जे अॻियां जवाबदार आहियां। अल्ताफ़ हुसैन अगरि सुभाणे मिसाली तौर ते अल्ताफ़ हुसैन मूंखे नथो लॻे त हाणे फिरंदो, छो जो हुनखे ख़बर आहे त भला कॾहिं पंजाब वेंदो छा। ऐं ॿी ॻाल्हि मज़ेदारी आहे त अल्ताफ़ हुसैन हाणे इक़्तिदार में न आहे, मां जॾहिं हुन सां मिलियो आहियां। जीए सिंध वारा त उन दौर में सेक्रेटरेट में जीए सिंध क़ौमी महाज़ जी ठहियल कमेटी सेक्रेटरेट में मिनिस्टरनि सां मिलण न वेंदी हुई, जीए सिंध जा मसइला हल करण में शबीर जमाली, मोहम्मद रायमू जी क़यादत में वेंदा हुया न, ठहियल हुई न कमेटी जसकम जी। उन वक़्तु उहो इक़्तिदार में हुया। आरीसर साहब सां हुननि जा राब्ता जॾहिं हुया, आरीसर साहब जा हुननि सां इक़्तिदार में हुया, बशीर ख़ान सां, क़ौमी महाज़ सां। ऐं मां उनखे ग़लति नथो चवां, न कतनि न, इहो सही हुयो। इहे असांजी अॻुवाणनि जूं पॉलिसियूं बिल्कुलु दुरुस्त हुयूं। उन्हनि पॉलिसियुनि जे करे सिंधी घणे तादाद में नौजवान सिंधी माण्हू इहो कराची में अची सेटल थियो। इन्हनि बशीर ख़ान जी पॉलिसियुनि जे करे, आरीसर साहब जी पॉलिसियुनि जे करे, साईं जेम्स सैद खां पोइ इनखे मां दुरुस्त थो चवां। मां चवां थो हे बि उनजी कंटिन्यूटी आहे। अॼु त अल्ताफ़ हुसैन अकेलो आहे, अॼु त अल्ताफ़ हुसैन जे ख़िलाफ़ ऑपरेशन आहे, उनजी तस्वीर ते, उनजी आवाज़ ते बैन आहे सिंध में। अॼु अताब में आहे, कंहिंसां अटकियो आहे? जिन असांखे खाई छॾियो आहे, जिन असांखे ग़ुलाम कयो आहे, जिन असांखे पूरो कयो आहे, ऐं उहो आज़ादी जी ॻाल्हि करे थो। हाणे त इक़्तिदार में न आहे, हाणे त मिनिस्टरियूं न अथनि। ऐं उन सां जेके बीठा आहिनि, जेकी उनजी कम्यूनिटी, उनजो क़बीलो जेको उन सां बीठो आहे, जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ उन सां बीठा आहिनि, छो न असां उन सां बीहूं? जॾहिं हू सिंधु देश जी साईं जेम्स जी ॻाल्हि थो करे, सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे इतिहाद जी ॻाल्हि थो करे, त छो न उनखे एप्रिशिएट कजे? सो बाबा इन साज़िशुनि खे सम्झो। ऐं ॿी ॻाल्हि आख़िर में मां इहो ज़रूरु कंदुसि, मूंखे ख़बर आहे त सिंध जा क़ौमी कारकुन, सिंध जा माण्हू केॾे प्रेशर में आहिनि। एजेंसियूं कीअं घर घर, तालके तालके, ॻोठ ॻोठ में हिकु हिकु खे ब्लैकमेल थियूं कनि, कीअं माण्हू खॼनि था, उन्हनि जी फैमिलियुनि खे ब्लैकमेल थो कयो।